सिंध जे सुजान धुरियन कोरोना वायरस के वधंदड़ केसन जो जिम्मेवार सिंध हुकूमत के करार ॾेई छॾियो आहे। जामशोरे में सिंध यूनाइटेड पार्टी जी मेज़बानी हेठ सिंध जे क़ौमपरस्त पार्टियन, दानिशवरन ऐं अदीबन जो इजलास सैयद जलाल महमूद शाह जी सदारत हेठ थियो। इजलास बाद सैयद जलाल महमूद शाह, बख्शल थल्लो, रियाज़ चांडियो, सजाद चांडियो, नूर नबी राहूजो, नवाज खान ज़ौर, जुल्फकार हालेपोटो, डॉक्टर नियाज कालानी, प्रोफेसर मुश्ताक मीरानी, प्रोफेसर इनाम भट्टी, ताज जोयो ऐं अमानुल्लाह शेख पारां गडियल ब्रीफिंग ॾींदे सिंध में वधंदड़ कोरोना वायरस के केसन जो जिम्मेवार सिंध हुकूमत के ॾींदे चयो वियो त सिंध हुकूमत अमली तौर लॉकडाउन न करायो आहे, जंहिं करे 80% कोरोना वायरस जा केस वधिया आहिनि। उन मौके ते सैयद जलाल महमूद शाह ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां ग़रीबनि लाइ ॾिनल 12,000 रुपया मुस्बत क़दम आहे, पर सिंध हुकूमत आलमी वबा कोरोना वायरस में ग़रीबनि खे रिलीफ ॾियण बजाए सिर्फ़ हीरो थियण जी कोशिश पई करे। मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त सिंध सरकार कोरोना जी वबा खे मुंहुं ॾियण लाइ नुमाइशी लॉकडाउन जो ड्रामो त रचायो। अमली तौर सिंध जे केतिरनि शहरनि में लॉकडाउन नज़र ई न आहे। ॿिए तरफ़ लॉकडाउन सबबि सिंध जे ॾियारीअ जो रोज़गार कंदड़ ग़रीब पोरियतनि ऐं मज़दूरनि जी वार करण लाइ सिंध सरकार का बि रिथाबंदी कोन करे सघी, जंहिंजे नतीजे में लखे मज़दूर बेरोज़गार थिया। हुन चयो त राशन जी मद में मिलियल अरबे रुपयनि मां बे पीपुल्स पार्टी करप्शन करे रही आहे ऐं आफ़तनि जहिड़ी सूरत हाल में बि सिंध हुकूमत ग़रीबनि लाइ आयल राशन मां बि चोरी करण जो रवाज विधो आहे। वॾे में वॾी बदमज़गी इन में थी आहे त बाबा आफ़तूं कुदरती ईंदियूं आहिनि, ज़िलज़िला बि ईंदा आहिनि, ॿोॾियूं बि ईंदियूं आहिनि, बीमारियूं बि ईंदियूं आहिनि, पर बीमारियुनि मां चोरी करणु ऐं करप्शन करणु इहो सिंध जो रवाजु आहे ऐं सिंध जे पीपुल्स पार्टीअ जो रवाजु आहे, जंहिं बिदत विधी आहे त करप्शन मां बि चोरी कबी, यानी इन मां वबा ऐं मुसीबतुनि मां बि चोरी कबी, इन में बेईमानी कबी। निहायत अफ़सोस जी ॻाल्हि। सैयद जलाल महमूद शाह वधीक चयो त कणिक गोदामनि मां गायब थी रही आहे, जंहिं करे सिंध में कणिक जो बहिरान पैदा थियण जो पिणु ख़तरो वधी वियो आहे। हिकु तरफ़ कणिक जी ख़रीदारी न करे ओपन मार्केट में वापारियुनि खे छूट ॾिनी वई त जीअं कणिक ॿाहिरि हली वञे, इन जी ज़ख़ीरा अंदोज़ी कई वञे ऐं ॿिए तरफ़ लखें टन कणिक गोदामनि तां गायब कराई वई, जंहिंमां यकीन सां चई सघिजे थो त कुझु महीननि बाद सिंध में कणिक जी शदीद खोट साम्हूं ईंदी ऐं अटे जो बहिरान पैदा थींदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।